हाणे अवांखे अपडेट कयूं पिया जोई मां ज़मीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त जोई तालुके अंदरि चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल जोई लुंड बिरादरी जे माण्हुनि कुझु ॾियारा अॻुवाई पांदी रोड तां ॿिटिन मोहरनि भरिसां हथियारनि जे ज़ोर ते हथियारबंदनि तरफ़ां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुरींदड़ फोरू गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लुंड बिरादरी जे माण्हुनि जो जोई पुलिस ख़िलाफ़ रसूल बशको लुंड गुलाम अली लुंड अली अकबर मुगेरी गुल हसन लुंड जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी दादू जोई रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयूं वियो। उन मौक़े ते मुतासिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयूं त कुझु ॾियारा अॻु ॿिटिन मोहरनि सां फुर कंदड़ जवाबदारनि खे जोई पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, जंहिं सबबु चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस फोरुनि जी पाथारीदारी करण में पूरी आहे, जॾहिं त मुतासिरनि जी तरफ़ां चोरनि फुरनि में मुलविस माण्हुनि जी निशानदी करण बावजूदि पुलिस उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी उन्हनि खां घुरी रिश्वत वठी गिरफ़्तार नथी करे। मुतासिरनि तरफ़ां IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां परज़ोर मुतालबो कयो त कुझु ॾियारा अॻु फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे संदसि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।